बाबा गुरु साहिब गुरु नानक साहिब चवंदा बाणीअ में, ए बंदा मन तू जोत स्वरूप है, मन तू जोत स्वरूप है, अपना मूल पछाण। मन हरजी तेरे नाल है, गुर मती रंग मान। गुर मती गुरुअ जी मत, मुर्शिद जी मत, किताब जी मत, वेद जी मत। इन खे चइबो आहे गुर मती रंग मान। तूं पंहिंजे हुन जे हिकु ॾिसो न, मन असां हिकिड़ो मन खे मुर्शिद पंहिंजे किताबनि में क़ैद कंदो आहे। जीअं चए थो न बाबा, हिन मन जे लाइ सतगुरु असांखे चवनि था पिया, गुर का बदा मन रहे, गुर बिन ज्ञान न हुई। ही मन गुरुअ जे वचन सां ॿधबो, जे क़ुर पाक जी आयतुनि सां ॿधबो, मालिक जी तशरीह सां ॿधबो, सीरत सां ॿधबो। ईअं न आहे त हुन सां न ॿधबो त उहो शराब थो पीए त मां ॿधबो, न ॿधबो, उन्हनि सां ॿधबे। अपना हर जी तेरे नाल, हे बंदा तोसां उहो परमात्मा साण आहे। हर जी तेरे नाल टी रंग मान। उहा ताक़त, उहो पावर जो निकिरी वेंदो आहे, हिन देह जो मुल टके जो ई न। पर जेकॾहिं हिन जे अंदरि मां उहा ताक़त वेठी आहे, पावर आहे, हिन जो मुल करोड़े अरबे रुपया बि कोई धरती नथो लॻाए सघे। तॾहिं गुरु नानक साहिब चए थो, अपना मूल पछाण। तूं पंहिंजो मुल त सुञाण, तूं आहीं छा? तुंहिंजी हिकिड़ी चीज जी रक़म केॾी आहे, तुंहिंजी हिकिड़ी अखि जी रक़म केॾी आहे, तुंहिंजे हिकिड़े गुर्दे जी रक़म केॾी आहे, तुंहिंजे ब्रेन जी रक़म केॾी आहे, तुंहिंजी हार्ट जी रक़म केॾी आहे। हर जानवर जो पार्ट सतो आहे। अगरि मेह जो पार्ट में महीने सतो मिलंदो, पर वाहिद इंसान जो पार्ट आहे ॾुखियो आहे। तंहिंजे करे असां पंहिंजो क़दुरु कयूं, सुठी सेवा कयूं ऐं माण्हुनि खे सुठी सोच ते ध्यानु ॾियारायूं, ताकी जीअं समाज में इन्हनि शयुनि खां हटी वञनि ऐं नफ़्स खे सुञाणण जी कोशिशि कनि। जंहिं सुञातो नफ़्स खे, तंहिं सभु खे सुञाणे। जंहिं नफ़्स खे कोन सुञातो आहे, जेको पंहिंजे घर जे चोरे कोन थो सुञाणे, सदाईं दया थी। वाहिगुरु जी दा खालसा, वाहिगुरु जी की फतेह।